अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जेकॾहिं हिन वक़्त ताईं अव्हां असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं शेयर करियो। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 31 डिसंबर 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। चीफ जस्टिस थर जे दौरे ते पहुतो। कारुंझर ॾाढो ख़ूबसूरत लॻो, उनखे बचाइण लाइ कोशिश कंदुसि, चीफ जस्टिस जो ऐलान। सिंध में सोलर एनर्जी रिथा में अरबें रुपयनि जी करप्शन। मीरपुर ख़ास में पुलिस गर्दी ख़िलाफ़ मुज़ाहिरो। बदीन जे हिकी घर जा 13 भाती माज़ूर मदद जा मुंतज़र। जामशोरे में पाणी माहिर इदरीस राजपूत जी यादि में तक़रीब भेटा। टंडे आदम में आयल कंपनी ख़िलाफ़ एहतजाजी धरणो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। चीफ जस्टिस यहया आफ़रीदी खे थर बार जे वकीलनि कारुंझर खे वर्ल्ड हेरिटेज में शामिल करण ऐं सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले बरक़रार रखण जी अपील कई। चीफ जस्टिस चयो त कारुंझर घुमी ॾिठो आहे, ॾाढो ख़ूबसूरत लॻो, उनखे महफ़ूज़ बणाइण लाइ भरपूर कोशिश कंदुसि। समूरनि सियाहती मागनि खे ख़ूबसूरत बणाइण जी ज़रूरत आहे। कारुंझर जबल तमामु घणो ख़ूबसूरत आहे, मूंखे ॾाढो वणियो। आजियाणे खे ख़िताब कंदे हुन वधीक चयो त नगर पार्कर अचण जो हिकु ई मक़सदु हो त जीअं हितां जे जजनि, वकीलनि ऐं ग़रीब अवाम खे जदीद ऐं टेक्नोलॉजी जूं सहूलियतूं मुयसरु थी सघनि। जॾहिं जज ऐं वकीलनि खे सहूलियतूं मिलंदियूं तॾहिं ई ग़रीब, मिसकीन ऐं कोर्टनि में ईंदड़ हर शख़्स खे तकिड़ो इंसाफ़ मुहैया थी सघंदो। हितां जी इंतिज़ामिया खे मुखातिब थींदे हुन चयो त मक़ामी माण्हुनि जे तकलीफ़ुनि खे नज़र में रखंदे उन्हनि जे अहजनि खे घटायो वञे ऐं पंहिंजे फ़र्ज़नि में का बि कोताही न कई वञे। हुन वधीक चयो त जेतिरो बि थी सघंदो जुडिशरी ऐं वकीलनि जे मुश्किलातुनि ऐं तकलीफ़ुनि खे घटायो वेंदो। चीफ जस्टिस जी वापसी दौरान बि नगर पार्कर में कारुंझर बचाइण लाइ एहतजाज जारी रहियो। नगर पार्कर प्रेस क्लब आॾो कारुंझर सुजाग फोरम पारां सियाहती माग कारुंझर खे बचाइण लाइ अलह रखियो कोसो ग़ुलाम मुस्तफ़ा दल ऐं ॿिनि जी अॻुवाणी में 35 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त कारुंझर असांजो जियापो आहे, जियापो खसणु असांखां ज़िंदगी खसणु बराबरि आहे। सिंध जो हर हिकु माण्हू कारुंझर खे वर्ल्ड हेरिटेज में शामिल करण जो मुतालबो करे थो। असां चीफ जस्टिस जी आमद वक़्तु कारुंझर बचाइण लाइ पुरमन एहतजाज कयो आहे। थर पार्कर बार जे वकीलनि खे जस हुजे जिन चीफ जस्टिस आॾो कारुंझर जो केस भरपूर नमूने रखियो आहे। थर पार्कर बार जे सदर मोहनलाल ऐं ॿियनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे सपासनामो बि पेश कंदे ॼाणायो आहे त अदलिया खे मज़लूमनि, महरूमनि ऐं बेआवाज़ माण्हुनि जी आख़िरी उमेद सम्झो वञे थो। थर पार्कर इंतिहाई पुठिते पियल, ॾुराहे ऐं मौसमी असरनि खां मुतासिर ज़िलनि मां हिकु आहे। हिते ग़ुर्बत, अणपढ़ाई, ॾुकार, बुनियादी सहूलियतुनि जी खोट ऐं समाजी अदम तहफ़ुज़ सबबि इंसाफ़ ताईं रसाई इंतिहाई ॾुखी बणियल आहे। अहिड़ियुनि हालतुनि में अदालती निज़ाम रुॻो हिकु इदारो न पर अवाम लाइ ज़िंदगी जो सहारो आहे। मीरपुर ख़ास में हाउसिंग सोसाइटी जे मालिक वकील चौधरी शहज़ाद जे क़त्ल बाद रेवेन्यू खाते जे कामरनि ऐं पुलिस अमलदारनि पारां पुलिस जे वॾनि नटालनि सां निजी हाउसिंग सोसाइटी भरिसां लाशारी ॻोठ में वॾियुनि मशीनुनि सां गॾु पहुची घरनि खे ढाइण ख़िलाफ़ ॻोठ जे समय औरतुनि पाक किताब खणी शहर जी सिविल सोसाइटी समाजी अॻुवान सां गॾु मीरपुर ख़ासि प्रेस क्लब अॻियां पाक किताब खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते लाशारी बिरादरी जे सरदार जलाल ख़ान लाशारी मीरपुर ख़ासि जे लाशारी बिरादरी लाइ पैगाम खणी पहुतल शाह मुराद लाशारी, मुतासिर औरतुनि मतारे लाशारी, ज़ाहिदा लाशारी, सईदा लाशारी, सिविल सोसाइटी ऐं समाजी अॻुवाननि वाजिद लगारी ऐं ॿियनि चयो त
ज़मीन जी तकरार तां निजी हाउसिंग सोसाइटी जो मालिक वकील सजाद जट क़तल थी वियो हो, जंहिंजो केस संदसि वारसनि पारां जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो, जंहिं बाद पुलिस कार्रवाई कंदे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे जांच बि शुरू कई। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा पिणु हंया विया, पर वाक़े जे ॿिए ॾींहुं बासरनि जे चवण ते रेवेन्यू खाते जे कामोरनि ऐं पुलिस कमदारी कंदे आचर वारे ॾींहुं इसराइल वांगुरु ॻोठ ते चढ़ाई करे साबिर शाह, गनी लाशारी, असलम लाशारी, मुमताज़ लाशारी, सोबदार लाशारी समेत ॿियनि जे घरनि खे डाहे पट करण बावजूदि ॿिए ॾींहुं बि घरनि जी भञ-डाह जो सिलसिलो जारी रखियो। इंतिज़ामिया जी सरपरस्ती में ॻोठाणनि जा गस बंदि कया पिया वञनि। क़तल जे वाक़े बाद लाशारी ज़ात सॾाइणु जुर्म बणिजी वियो आहे। औरतनि ऐं ॿारनि जी फ़रियाद ते खाधे पीते समेत ज़रूरी सामान पहुचाइण ऐं परघोर रहण लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ईंदड़ माण्हुनि जा शनाख़ती कार्ड चेक करे ज़ात पुछा कई वञे थी, खेनि डिॼारियो वञे थो, धमकायो वञे थो। हुननि मुतालबो कयो त रेवेन्यू अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ज़ुल्म बंदि कयो वञे। करमपुर भरिसां पुलिस हथां हारी मारिजी वियो। पुलिस मुक़ाबले में ख़तरनाक धाड़ेल खे मारण जी दावा कई वई। वारसनि जो लाश रखी एहतिजाजी धरणो। ॻोठ नूरखान चोलियाणी में कणक जे फसल खे भाण ॾियण वियल 55 वरहनि जे पीराणे चोलियाणी खे गोलियूं हणी क़तल कयो वियो, जॾहिं त पुलिस दावा कई त धाड़ेल पीराणे चोलियाणी खे मारियो आहे। वारसनि कंदकोट में सीशन कोर ॾाढो लाश रखी एहतिजाजी धरणो हंयो। हुननि चयो त पुलिस बेगुनाह हारी खे क़तल करे कूड़े मुक़ाबले जी दावा कई आहे। बदीन भरिसां ॻोठ साहिब ॾिनो खानचांग जा रवासी माज़ूर अदालती हुकमनि बावजूदि ॾुखी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। बदीन भरिसां हिकु घर जा 13 माज़ूर भाती मालिकी जा मुंतज़र। 6 अप्रैल 2023 ते माज़ूर ख़ानदान बाबति मीडिया ते शाया थियल ख़बरनि जो सिंध हाई कोर्ट नोटिस वरितो हो। अदालती हुकमनि बावजूदि ॻोठ साहिब खानचांग जा रवासी माज़ूर 3 सालनि खां लावारस बणियल। ज़कात खाते पारां माज़ूरनि खे तॾे ते ATM कार्ड त जारी कया विया, पर रक़म न ॾिनी वई। कामोरनि जी लापरवाही सबबि अॻूणे चीफ जस्टिस जा हुकम हवा में उॾामी विया। माज़ूर ख़ानदान मदद जे ओसीड़े में वेठल। हैदराबाद में 23 ॾींहं अॻु मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान मोहम्मद आरिफ कुरैशीअ जे घर भातियुनि पुलिस ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल मोहम्मद आरिफ जी अमड़ शमीम ऐं ज़ाल दाहिंदे चयो त मार्केट थाणे जी पुलिस 6 डिसंबर 2025 ते कराचीअ जे सिंधी होटल भरिसां वाक़े घर ते चढ़ाई करे मोहम्मद आरिफ कुरैशी खे खंभे हैदराबाद खणी आई। पुलिस भरपासे जे घरनि ते लॻल ॻुझूं कैमराऊं बि पटे खणी वई। 7 डिसंबर 2025 ते पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए मोहम्मद आरिफ खे क़तल करे छॾियो। हुननि चयो त आरिफ पुलिस जे ज़ुल्म खां हैदराबाद छॾे कराची में पंहिंजी ज़ाल ऐं ॿारनि सां गॾु रही महिनत मज़दूरी करे घर भातियुनि जो पेट पाले रहियो हो। पुलिस नाहक आरिफ खे कूड़ो पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए क़तल कयो आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते पुलिस ख़िलाफ़ क़दम खंया वञनि। सिंध जे संजाहवंदनि सिंधु दरिया जे आशिक़ ऐं रखवाले कालाबाग डैम जी तामीर ख़िलाफ़ हर फोरम ते सिंध जो मज़बूत केस विढ़ंदड़ आपाशी खाते जे रिटायर्ड चीफ इंजीनियर ऐं पाणी मामलनि जे माहिर मोहम्मद इदरीस राजपूत खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। खेसि सिंध जो हिलाली पुटु करार ॾिनो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त जेको माण्हू सिंध सां बेइंतहा मोहबत कंदो आहे, सिंध उन सां ओतिरी मोहबत करे थी। मोहम्मद इदरीस राजपूत सिंध जो केस इल्म, अमल ऐं कलम वसीले मज़बूती सां विढ़ियो। संदसि क़ौमियत ऐं ज़ुबान सां को बि फ़र्क़ु नथो पवे। सिंध सां थींदड़ ज़ुल्मनि ते संस रूह पजड़ंदो हो। हैदराबाद रोशन ख़्याल फोरम पारां MH पहवर इंस्टीट्यूट ऑफ सिंधी स्टडीज़ जामशोरे जे सहकार सां करायल ताज़ियती रेफरेंस खे सिंध यूनिवर्सिटी सैयद अलहंदो शाह कैंपस नौशहर फिरोजी प्रो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अनीला नाज़ सुमरो, सिंध यूनिवर्सिटी जे अॻूणी प्रोफेसर सैयद महताब अली शाह,
सिंध हारी कमेटी के सदर समर हैदर जतोई, एडवोकेट फ़हीम नुनारी, प्रोफेसर इदरीस जतोई, मोहम्मद यूसुफ जोयो, डॉक्टर हमीद सुमरो, वज़ीर अली बलोच, शहबाज अली सैतो, प्रकाश बिन खिताब कंदे चयो त मोहम्मद इदरीस राजपूत जो लाॾाणो रुगो हिकु फ़र्द जो विछोड़ो न आहे, पर सिंध लाइ हिकु वॾे फ़िक्री इल्मी ऐं क़ौमी नुक़सान जे बराबरि आहे। मोहम्मद इदरीस राजपूत जेतोणीकि भारत मां हिजरत करे सिंध आयो, हुनजी तालीम ऐं परवरिश सिंध में थी, तंहिं करे हुन सिंध खे पंहिंजी माउ सम्झी समूरी हयाती बेलोस मोहबत इल्म ऐं सचाई सां धरती माउ जी ख़िदमत कई। नूरियाबाद पुलिस पारां 8 मक़ामी बेगुनाह माण्हुनि मथां मुबीना तौरु कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि शदीद एहतजाज करे क़ौमी शाहरा बंदि करे छॾियो, जंहिं सबबि ॿिन्ही पासनि खां ट्रैफ़िक बीहजी वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त पुलिस ज़ाती दुश्मनी ऐं इंतक़ामी कार्रवाई तहत बेगुनाह माण्हुनि खे निशानो बणाए कूड़ियूं FIR दाख़िल कयूं आहिनि, जेके सरासर नाइंसाफ़ी ऐं क़ानून जी लताड़ आहिनि। एहतजाज कंदड़नि चयो त पुलिस बिना कंहिं जांच ऐं सबूत जे माण्हुनि खे हिरासां करे रही आहे। असल ॾोहारी आज़ादु घुमी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते 8 माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल कयल कूड़ा केस वापसि वरिता वञनि, मुलविस पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक खे तेज़ कयो वेंदो। सिंध में 27 अरब रुपयनि जी सोलर एनर्जी प्रोजेक्ट में अरबें रुपयनि जे बेक़ाइदगियुनि जो इंकशाफ़ थियो आहे। सेनेट जी इक़्तिसादी मावरनि बाबति कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें सिंध में 27 अरब रुपयनि जी सोलर एनर्जी प्रोजेक्ट में अरबें रुपयनि जे बेक़ाइदगियुनि जो इंकशाफ़ कयो वियो। प्लानिंग डिवीज़न सिंध जे इख़्तियारियुनि ॿुधायो त सोलर प्रोजेक्ट में अरबें रुपयनि जी करप्शन जा सबूत मिलिया आहिनि। उन मनसूबे जूं 2 भेरा इंक्वायरियूं मुकमिल कयूं वियूं आहिनि। उहो प्रोजेक्ट एनजोज़ तहत ॾिनो वियो हो ऐं ग़रीबनि खे सोलर पैनल मिलणा हुआ। हर सतह ते वॾे पैमाने ते बेक़ाइदगियूं साम्हूं आयूं आहिनि। अवामी तहरीक ऐं सुजागबार तहरीक तलके झुॾे जे तरफ़ां ॻोठी ईसा कलोई में तालीम बचायो सिंध बचायो जे उनवान हेठि शानदार सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वियो, जंहिंमें सुजागबार तहरीक जे ॿारनि ऐं ॻोठाणनि जे वॾे अंग शिरकत कई। तक़रीब जी सदारत सुजागबार तहरीक जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र सरमद साईंदाद ख़ासि कई। मरकज़ी अॻवान फाज़िल खोसो, सुजागबार तहरीक जे ज़िले सरपरस्त अमीर बख्श जरवार, मुमताज़ खोसो, मुमताज़ जुणेजो, रहमान नोहड़ियो, महबूब भील, सारंग कोल्ही, परवानो कपरी, कदीर टालपुर, ईश्वर रेबारी, नूर आफ्ताब कलोई, मेहरान कलोई, नादिया कलोई, सरताज कलोई ऐं ॿिया पिणु शरीक थिया। प्रोग्राम में ॿारनि सिंधी सक़ाफ़त खे उजागर कंदे ख़ूबसूरत टेबलूं ऐं ख़ाका पेश कया। अॻवाननि पंहिंजे ख़िताबनि में चयो त फ़िक्र पलिजो जे ॾिनल फ़िक्र मूजिबि सुजाग ॿार तहरीक हमेशह ॿारनि जी तालीम, शऊर ऐं बुनियादी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ सरगर्म रही आहे। ईंदड़ नसलनि खे इल्म, फ़िक्र ऐं सक़ाफ़त सां वाबस्ता रखण लाइ जदोजहद जारी रखंदे हिन वक़्तु सरकारी अंगनि अखरनि मूजिबि सिंध जा 7 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। सिंध हुकूमत अरबें रुपया ख़र्च करे बि सिंध जी तालीम सुधारे नाहे सघी। हुननि चयो त हिकदमि समूरनि स्कूलनि, कॉलेजनि, यूनिवर्सिटियुनि में जदीद तालीम जो निज़ाम आणे स्कूलनि खां ॿाहिरि रहंदड़ ॿारनि खे हंगामी बुनियादनि ते दाख़िल करायो वञे। शाहबंदर तालके खारोछाण भरिसां डेल्टा इलाइक़े भरिसां दया अथरकी में नौजवान इतिहाद तरफ़ां क़ौम परस्त अॻवान ऐं नामियारे लेखक नवाज़ शाह भाॾाई हाजी यूसुफ कातियार सां रिहाण रचाई वई, जंहिंमें जीए सिंध क़ौमी पार्टी जे अॻवान नवाज़ ख़ान ज़ौर, नामियारे शाइर अयाज़ अमर शेख, KB लाशारी, अब्दुल गनी अब्बासी, जामिन कुंभर, आजिज़ समी ऐं ॿियनि शिरकत कई। नौजवान रागी मंसूर महबूब ख़ासखेली गीत पेश कया, जॾहिं त उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि सिंध खे भेटा पेश कई, जॾहिं त नामियारे क़ौम परस्त अॻवान नवाज़ ख़ान ज़ौर ख़िताब कंदे चयो त हालांकि इश्क दुनिया में इश्क जहिड़ी सिधी शइ खां वधीक ॿी का शइ सिधी थींदी कान्हे, पर असांजो इश्क ख़राबु थी वियो, असांजो इश्क थी वियो वॾेरनि सां बदकिस्मती ते ॿी बदकिस्मती, असांजो इश्क थी वियो आहे PP सां।
ऐं बदकिस्मती ते ॿी बदकिस्मती उहा पीपी आहे जागीरदारनि जी पार्टी ऐं बदकिस्मती ते ॿी बदकिस्मती उहा पीपी जेका आहे सा सरगर्म अमल आहे पाकिस्तान ऐं सभिनी खां वॾी बदकिस्मती त असांखे पाकिस्तान जो दोज़ख में वाड़े असांजा खारे छाण जी जन्नत तबाह करे जॾहिं इश्क ठरंदो आहे जॾहिं इश्क मरंदो आहे तॾहिं क़ौमनि जूं क़िस्मतूं ख़राब थींदियूं बेशक ऐं एॾी क़िस्मत शायदि कंहिं क़ौम जी ख़राब न आहे थी जेॾी दुनिया में टिनि क़ौमनि जी थी आहे हिकिड़ी फ़लस्तीनियन जी ॿी कुर्दनि जी टी सिंधियन जी 50 सालनि खां फ़लस्तीनी विढ़ंदा था अचनि जो वतन आज़ादु नथो थिए साढा 300 सालनि खां कुर्द अलॻि वतन ऐं अलॻि क़ौम जी ॻाल्हि कंदा था अचनि जो वतन आज़ादु नथो थिए 50 सालनि खां सिंधी अलॻि ऐं आज़ादु वतन जी ॻाल्हि कंदा था अचनि पर सिंधियुनि में आज़ादी जो शोलो नथो जाॻे मौलाना आज़ाद चयो हिकिड़े जलसे खे ख़िताब पए कयो चई त मुंहिंजे ऐं अव्हां जे विच में जेको मुफ़ासिलो आहे उहो त कुझु फुटनि जो आहे जो उतां जलसे गाह शुरू थी वञे माण्हू शुरू थी था वञनि अव्हां जे मुंहिंजे आवाज़ जे विच में फ़ासिलो त आहे कोन जो ही जेके लाउड स्पीकर रखिया आहिनि इहे मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं पहुचाए था छॾनि पर मुंहिंजे ख़्वाब ऐं अव्हां जे ख़्वाब मुंहिंजी सोच ऐं अव्हां जी सोच जे विच में सजनि जो फ़ासिलो छो आहे ऐं चवां थो त हिंदुस्तान आज़ादु थियणु खपे हिंदुस्तानी हो तव्हां नथा चओ त हिंदुस्तान आज़ादु थिए ऐं चवां थो त अंग्रेज़ हितां वञणु खपे तव्हां अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ जदोजहद नथा कयो मूंखे ॿुधायो तो जादू किथां आया जो पंहिंजी सोच पंहिंजा ख़्वाब ऐं पंहिंजी दिलि कढी अव्हां जी दिलि में रखी छॾी आहे जो अव्हां जे अंदरि में आज़ादी जो को शोलो जागी पए सो आज़ादी जो शोलो जेको उहो क़ौमनि जे दिलनि में जेकॾहिं ठरी वेंदो आहे त दरिया जेके यरगमाल थी वेंदा आहिनि वतन ग़ुलाम ऐं खारे छाण इताद नौजवान इताद जे दोस्तनि खे शाबस हुजे जो उन्हनि नवाज़िया भाॾाई सां या यूसुफ कात्यार सां मुंहिंजी यूसुफ सां कॾहिं मुलाक़ात कान इहा बि हिकिड़ी बदकिस्मती ऐं चलो सिंध नंढड़ी आहे चङा माण्हुनि में सफ़ा थोरा आहिनि उहे बि कॾहिं कॾहिं हिक ॿिए खे नथा सुञाणनि या हिक ॿिए सां नथा मिलनि या उनखे मिलंदे जेको सालनि जा साल लॻी था वञनि त उन्हनि माण्हुनि जेके माण्हू जदोजहद जे मैदान जा माण्हू आहिनि खाओड़ीअ जिन जे अंदरि में आज़ादी जो इश्क कंहिं आग ऐं कंहिं ज्वाला वांगुरु जाॻे थो उन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं हिते बची अची वेंदी आहे ज़बरदस्त शानदार ऐं वॾी ॻाल्हि ऐं सिंधू लाइ जदोजहद केरु थो करे इहा बदकिस्मती आहे त जेके माण्हू सभ खां वधीक सिंधू जे न वहण जे करे तबाह थिया आहिनि तबाही जो शिकार आहिनि उहे सिंधू जे लाइ जदोजहद नथा कयो करे हितां जे माण्हुनि लाइ जदोजहद हलो जेको तो हितां निकिरूं था कराची हली जेको धरणो था आणूं त असांजे छोड़ में पाणी छो न आहे किथे खारे छाण जा माण्हू त खारो छाण छॾींदा था वञनि गेटी बंदर त छॾींदा था वञनि शाह बंदर त छॾींदा था वञनि वतन न आहे छॾिबो वतन जे लाइ विड़बो आहे दरिया न आहे छॾिबो दरिया जे लाइ विड़बो आहे कंबर में नौजवान जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ॻोठ हासिला जे रहवासियुनि नौजवान जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब अॻियां प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ॻोठाणनि अली नवाज़ हासिलो सईद अहमद हाजी ख़ान मुजाहिद हुसैन ज़ुल्फ़कार अली ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई 1.5 महीनो अॻु क़तल थियल नौजवान मुजाहिद हासिलो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो अॻुवाणनि जो चवणु हो त नौजवान खे क़तल कंदड़ जवाबदार अञा ताईं आज़ादु घुमी रहिया आहिनि असां केतिरा ई भेरा पुलिस अमलदारनि वटि दायूं आहे पर जवाबदार बाअसर हुजण सबबि असांजी फ़रियाद नथी ॿुधी वञे हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे ठठे में नामालूम चोर सुनारा गली में क़ाइमु
वापारी जे दुकान खे खाट हणी 1.25 करोड़ रुपयनि जे लॻभॻि सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान खणी फ़रार थी विया। उन मौक़े ते वापारी बिरादरी पुलिस जी कारकर्दगी ते बेएतमादी ज़ाहिर कंदे सोन रिकवर न थियण जी सूरत में सॼे ज़िले में हड़ताल जो चिताव ॾिनो आहे। तंगवाणी पुलिस प्रेस क्लब अॻियां हिस्को मुलाज़िम लियाकत चोलाणी जे घर में घिड़ी सामान खणी वई। मुतासिर औरतनि हनीफ़ा चोलियाणी सुगरा ऐं ॿिनि पाक किताब खणी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि चयो त असां शरीफ़ शहरी आहियूं, पर एसएचओ लाशारी बिरादरी जे माण्हुनि सां गॾिजी घर में घिड़ी भञ-डाह बाद घरेलू सामान खणाए वियो। हुननि मुतालबो कयो त पुलिस जे नाजाइज़ियुनि जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। आवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन, मरकज़ी नायब सदर सतार रिंद ऐं ॿियनि चयो आहे त नेशनल हाईवे अथॉरिटी रोडनि जी बजेट हड़प करे छॾी आहे। पीपल्स पार्टीअ जी सिंध सरकार रिश्वत एवज़ NH जे ख़िलाफ़ अखर बि ॻाल्हाइण लाइ तयारु नाहे। खटारा रोड, तेज़ रफ़्तार ट्रालर ऐं ओवरलोड गाॾियुनि सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। मोटरवे पुलिस रिश्वत एवज़ ट्रालर मालिकनि खे माण्हू मारण जी छूट ॾेई छॾी आहे। सकरंड वेझो 4 नौजवाननि खे चिभाट ईंदड़ ट्रालर खे अणॼातल गाॾी ॼाणाए मोटरवे पुलिस बदमस्त ट्रालर मालिक जी सरपरस्ती करे रही आहे। जॾहिं ते इलाइक़े वासी चवनि था त असां पुलिस जी गाॾी रोके ॿुधायो त तेज़ रफ़्तार ट्रालर चइनि नौजवाननि खे चिभाटे हलियो वियो आहे, पर पुलिस ट्रालर पकड़ण लाइ कख भञी ॿीणो बि न कयो। अॻवाननि वधीक चयो त मोटरवे पुलिस रोड हादसनि खां पोइ ज़ख़्मियुनि खे अस्पताल ताईं पहुचाइण जी ज़िम्मेवारी निभाइण लाइ बि तयारु नाहे। हुननि मुतालबो कयो त रोड हादसनि में ज़ख़्मियुनि खे बर वक़्तु अस्पताल न पहुचाईंदड़ मोटरवे पुलिस ऐं इलाज न कंदड़ सिहत खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। थर जे CMW मुलाज़िम औरतुनि खे पघारूं न मिलियूं। चीफ जस्टिस जी आमद ते चीफ जस्टिस अॻियां एहतिजाज खां पुलिस खेनि रोके छॾियो। CMW औरत मुलाज़िमनि दाहींदे चयो त चइनि सालनि खां ॾूराहनि इलाइक़नि में वञी ख़िदमतूं सरंजाम ॾेई रहिया आहियूं, पर अञा ताईं पघार ऐं मुआवज़ो नथो मिले। 47 CMW मुलाज़िमनि खे 4 सालनि खां मुआवज़ो नथो मिले, दरबदर थियण ते मजबूर आहियूं। हुननि चयो त सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त ॾिनी हुई। अदालत लाॻापियल धुरियुनि खे सर्विसिज़ रेगुलर करण बाबति फ़ैसिले ते फ़ौरी अमल दरामद जी हिदायत कई, पर अञा ताईं अमल नाहे थी सघियो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस यहया आफ़रीदी अॻियां दाह ॾियणी हुई, पर पुलिस अॻिते वञण न ॾिनो। टंडे आदम भरिसां ॻोठ सची ॾिनो वरियाह वटि वाक़िए आयल फील्ड भरिसां 9 महीना अॻु आयल फील्ड जी गाॾी जे टकर में ज़ख़्मी थियण बाद कोमा में पियल नौजवान पोरित हाकिम पुट इमरान मलूखाणी जो आयल कंपनी पारां इलाज न कराइण ख़िलाफ़ वारसनि कादर बख़्श मलूखाणी, अली हसन मलूखाणी ॿिनि जी अॻवाणी में कोमा में पियल नौजवान हाकिम मलूखाणी खे एम्बुलेंस में साण करे आयल कंपनी जे गेट आॾो इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त 9 महीना अॻु असांजो नौजवान खे आयल कंपनी जी गाॾी टकर हयूं। ज़ख़्मी थियण बाद नौजवान लाॻीतो कोमा में आहे। असां घर सुमेत अलह तलह विकिरो करे इलाज करायो, जमा फ़ाइदो न थियो। वधीक इलाज नथा कराए सघूं। जॾहिं त आयल कंपनी इंतिज़ामिया पोहरे जो इलाज कराइण लाइ तयारु नाहे। इलाज न थियण सबबि संदसि ज़िंदगी ख़तरे में आहे। हुननि आला इख़्तियारनि खां घुर कई त पोहरे जो इलाज कराए संदसि हयाती बचाई वञे। पाकिस्तान स्टील मिल जे पोरितनि पारां हक़नि जी हासिलात लाइ 151 ॾींहं बि एहतिजाज जारी रखियो वियो। पोरितनि मोहम्मद बख़्श समो, धणी बख़्श, आमजिद ज़रदारी, अकबर नारेजो, अकबर मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में स्टील टाउन में इदारे जी बहाली, जबरी बरतरफ़ पोरितनि जी बहाली समेत बुनियादी सहूलतुनि जे लाइ एहतिजाज जारी रखियो। उन मौक़े ते पोरित अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मुल्क खे एटमी क़ुवत बणाईंदड़ इदारो पाकिस्तान स्टील मिल ऐं उनजा पोरित अॼु बेयारो मददगार बणियल आहिनि। संदन ख़ानदान बुख बदहाली जे वर चढ़ियल आहिनि। अॼु बि तबाह हाल इदारे मां किरोड़ें रुपयनि जूं चोरियूं सिक्योरिटी इंतिज़ामिया जी मिली भगत सबबि थी रहियूं आहिनि। इंतिज़ामिया पोरितनि जी कॉलोनी जूं पाणी, बिजली ऐं गैस जूं सहूलियतूं हथ वठी बंदि कयूं आहिनि।
जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। मेले जी बहाली ऐं इदारे जे पोरितनि जी बहाली ताईं जदोजहद जारी रहंदी। वफ़ाक़ी हुकूमत हिन इदारे जी बहाली लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। ॾोकरी जो वॾी आबादी रखंदड़ ॻोठ कबूलियो जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल 1 साल खां रोलड़े जो शिकार आहे। मासूम ॿारनि जी तालीम सां वॾो मज़ाक़ कयो पियो वञे। प्राइमरी स्कूल कबूले जी तामीर जो कमु गुज़िरियल 1 साल खां बंदि पियल आहे, जॾहिं त ॻोठाणनि इरशाद सरगाणी, बहादुर सरगाणी, ज़मीर मंसूर ऐं ॿियनि एहतिजाज कंदे दाहियो त असांजे ॻोठ जो प्राइमरी स्कूल जंहिंजो कमु रोलड़े जो शिकार थी वियो आहे, हुननि मुतालबो कयो त ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई करे स्कूल जो कमु जल्द मुकमल करायो वञे। वाही पांधी में सिंज तफ़रीही माग गोरख हिल स्टेशन अथॉरिटी जे मुलाज़िमनि गुज़िरियल 2 सालनि खां वठी पघारूं न मिलण ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि पैदल मार्च करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि ख़ालिक जमाली, ज़ुल्फ़कार बिरहमाणी, फ़ारूक सुमरे ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल 2 सालनि खां वठी असांजा बच्चा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। बिना कंहिं जवाज़ जे असांजो पघारूं गुज़िरियल 2 सालनि खां बंदि आहिनि। उन बावजूदि असां ड्यूटियूं कयूं था। हुननि सियाहत ऐं सक़ाफ़त जे सूबाई वज़ीर ऐं गोरखखेल अथॉरिटी जे चेयरमैन ज़ुल्फ़कार शाह ऐं वॾे वज़ीर खे अपील कई त असांजो पघारूं जारी करे बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। टंडो जानमंद भरिसां बदीन ज़िले जी यूसी सांघी फरहो जे देह डिघ जे रहवासियुनि सावण लेबारी, सूमार, मोहम्मद ख़ान ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त असांजे ॻोठ जो क़दीमी क़ब्रिस्तान चौदीवारी न हुजण सबबि ग़ैर महफ़ूज़ बणियल आहे। क़दीमी क़ब्रिस्तान मां वणनि जी वाढी कई पई वञे। हुननि मुतालबो कयो त वणनि जी वाढी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। लाड़काणे शहर जी सिविल अस्पताल जे वार्ड मां गुम थी वियल मरीज़ जी ॻोल्हा में मदद लाइ संदसि भाउ प्रेस क्लब पहुची एहतिजाज कयो। उन मौक़े ते मेहड़ तालुके जे ॻोठ कलर जे रहवासी अली हसन ख़ासखेली दाहींदे चयो त मुंहिंजो 16 सालनि जो भाउ ग़ुलाम मुस्तफ़ा उर्फ़ कुराड़ो जेको ज़हनी मर्ज़ में मुब्तला आहे, 17 डिसंबर खां सिविल अस्पताल लाड़काणे जे न्यूरोलॉजी वार्ड में इलाज लाइ दाख़िल हो, उहो गुम थी वियो आहे। हुन मुतालबो कयो त भाउ जी ॻोल्हा में मदद कई वञे। कोटड़ी कल्चरल सेंटर में बाबाए सक़ाफ़त रईस करीम बख़्श निज़ामाणी ऐं बाबाए रेडियो डॉक्टर क़ुर्बान जतियाल जी यादि में अदबी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंमें ताज जोयो, नसीर मिर्ज़ा, दीदार शाम, ग़ुलाम रसूल गर्क ऐं ॿिया शरीक थिया। ॿिन्ही अदबी शख़्सियतनि ते ॻाल्हाईंदे ताज जोए चयो त रईस करीम बख़्श निज़ामाणी साईं GM सैद जो वेझो दोस्त हो। हुनखे बाबाए सक़ाफ़त जो लक़ब साईं GM सैद ॾिनो। हुन सक़ाफ़त जो कमु पंहिंजे धन सां, वॾे शौक़ ऐं इश्क सां कयो। बाबाए रेडियो डॉक्टर क़ुर्बान जतियाल मुंहिंजो दोस्त हो, मुंहिंजो हमअसर हो। हीअ अदबी संघ जो सरगर्म ऐं मुतहरिक साथी हो। संदसि इल्मी अदबी ख़िदमतनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। अदबी तक़रीब खे नसीर मिर्ज़ा ख़िताब कंदे चयो त रईस करीम बख़्श निज़ामाणी ऐं डॉक्टर क़ुर्बान जतियाल सिंध जा अनमोल हीरा हुआ। डॉक्टर क़ुर्बान जतियाल रेडियो जो आशिक़ हो, असांजो दोस्त हो, जंहिंजूं अदबी ख़िदमतूं कंहिं बि सूरत में विसारे नथियूं सघिजनि। उन मौक़े ते शाइर ऐं कालम नवीस दीदार शाम ॻाल्हाईंदे चयो त अॼोकी तक़रीब मिसाली तक़रीब आहे, जंहिंमें सिंध जे ॿिनि अज़ीम शख़्सियतनि बाबाए सक़ाफ़त रईस करीम बख़्श निज़ामाणी ऐं बाबाए रेडियो डॉक्टर क़ुर्बान जतियाल खे भेटा पेश कई पई वञे। रईस करीम बख़्श निज़ामाणी खे बाबाए सक़ाफ़त जो लक़ब साईं GM सैद ॾिनो ऐं डॉक्टर क़ुर्बान जतियाल खे रेडियो सां मुहबत ऐं इश्क सबबि साईं मोहसिन ककड़ाई खेसि बाबाए रेडियो जो लक़ब ॾिनो। हीअ ॿई शख़्सियतूं सक़ाफ़त, राग, स्टेज नाटक, सिंधी फिल्मनि जूं शौक़ीन रहियूं, जॾहिं त उन मौक़े ते दीदार शाम जो लिखियल इस्लाही इनक़लाबी स्टेज नाटक संबारा पिणु पेश कयो वियो। नाम्यारे सहाफ़ी, अदीब, दानिश्वर, लेखक दीदार हुसैन उर्फ़ बेदार जाफ़री जी पहिरीं वरसी पीपरी में मल्हाई वई। वरसी जी तक़रीब में सियासी समाजी अॻवाननि, अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त मरहूम बेदार जाफ़री तालीमी अदब जे मैदान में
जेके ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं उहे विसारण जोॻियूं न आहिनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तॾहिं ख़ैरु। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।